आविंदा ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह वकील अहमद पावर खे ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह। यम्हुल्लाहु मा यशाअु व युस्बित। सुभान अल्लाह। इंदहु उम्मुल किताब। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। न कहे अमीर जा न कहे वजीर जा अदा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी दीवान सोहने दस्तगीर जा। न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम दिल बर दस्तगीर जा। सिक सार तू भली पोई पुकार तू सिक सार तू भली पोई पुकार तू पहुंची विंदो पल में पीरने जो पीर आ
सिक सां भली कोई पुकार तू ऐं सिक सां सार तू पुजी वींदो हिक पल में पीरने जो पीरो आ न कहे वजीर जा न कहे अमीर जा। सुभान अल्लाह। कदम कुल वलियन ते आ सुने दस्तगीर जो जहते आहे सायो सदाई मदीने जमीर जो। कदम कुल वलियन ते आ दिल बर दस्तगीर जो जहते आहे सायो सदाई मुझे मिठड़े मदीने जमीर जो। आशिक पो गमो न कर कोई फिक्र न कर दीवाना गमो न कर न कोई फिक्र कर तुझे नसीब में यारियां जो खीर आ सोना पो गमो न कर न कोई फिक्र कर रब कयो तुझे नसीब में यारियां जो खीर आ न कहे अमीर जा न कहे वजीर जा। असा दीवाना सुहणे दस्तगीर जा सिक सां पुकार तू मुर्शिद के सार तू सिक सां पुकार तू मुर्शिद के सार तू पहुंची वींदो पल में यार पीरने जो पीर आ न कहे अमीर जा न कहे वजीर जा। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम आशिकन खे ॾिसण खां पोइ दिलि ख़ुदि आशिक थी वेंदी आहे। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। जमे गफ़ीर ॾिसी मुंहिंजे सुहिणे महबूब सुभाणे जे दीवाननि जो फर्श ते न ईअं महसूस कयो त हे मथां जेके नंढड़ा बलबड़ा पिया ॿरनि न तसवर कयो त हे बलबड़ा न आहिनि पर नूरी मलाइकनि जी निगाह हली। अल्लाह जो वाइदो आहे अल्लाह जो वाइदो आहे त जॾहिं फर्श ते मुंहिंजा बानड़ा मां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाईंदा आहिनि त मां अल्लाह पंहिंजे अर्श तां रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदो आहे। ज़िक्र जी महफ़िल सजाइण दुरूद जी महफ़िल सजाइण ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हाय सुभान अल्लाह। सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद आका जी विलादत पुरनूर जी आमद। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। झूमो दीवाना झूमो। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। फर्श ते अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाइण सब कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। फर्श ते उहे अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाईंदा आहिनि जिन खे अर्श मुअल्ला तां निगाह ख़ास थींदी आहे।
हजरत इब्राहिम खलीलुल्लाह फकत एतिरो त ॿुधो अथव त हजरत इब्राहिम खलीलुल्लाह कॾहिं थोरो उन जी गहराईअ में विया हो। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह उहो जवान आहे जंहिंजी पुश्त मां कमो बेश 12,000 अंबिया अल्लाह पैदा फरमाया। कमो बेश एक तारीखी हकीकत जेका बयान पियो कयां अल्लाह ताला मुआफ़ फरमाए। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह सां एॾो त प्यार कंदो आहे। फरिश्तनि हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो, फरिश्ता हमेशह खां वठी करे थोड़ो हिन आदम सां मिड़ई रखंदा पिया अचनि असुल खां, छो त उन्हनि जी बादशाही हुई। जन्नत में फरिश्ता हुया, जन्नत में फरिश्ता हुया। जॾहिं आदम आयो त मालिक उन्हनि खे हुकुम कयो जेके हमेशह सजदे में रहंदा हुया। अल्लाह उन्हनि खे हुकुम कयो त सजदो कयो ऐं उन खे कयो जंहिं अञा पाण सजदो कयो ई कोन्हे। इहो ई त वॾो राज़ हुयो, इहो ई त वॾो राज़ आहे ऐं इहो ई वॾो राज़ रहंदो। इन करे सोहणे आशिक चयो त अंत बहर दी ख़बर न काई रंगी रंग बनाया। अंत बहर दी अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, यारो आदमी बन आया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। आबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया। आबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया। असी आदम को अगे हुआ से, असी आदम को अगे हुआ से, आदम सादा जाया। अंत बहर दी अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। यार जे बहरन जी ख़बर ही काने, हिकिड़ो पाण ॼाणे जो जंहिंजे करे ही रंग रचाया थई उहो महबूब ॼाणे। बाक़ी कंहिंखे कुछ भी कल कान्हे का। वरन हिकिड़े मिंट ला गौर कर, हदीस कुदसिया उलमा खां तव्हां ॿुधी आहे त मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं न मुंहिंजो बानो मां अल्लाह जे ज़ात सां इश्क ऐं मुहब्बत कंदे ज़िक्र अज़कार में फनायत हासिल कंदो आहे। रब्बे ज़ुल जलाल फरमायो अखियूं उन जूं हूंदियूं आहिनि, निगाह मां रब जी हूंदी आहे। थोड़ो जुमले जे तरफ तवज्जो दियो, मां थोड़ो जुमले के खोलण तो चाहियां। अल्लाह इए कोन चयो त जॾहिं नबी सगोरो मुझे जिक्र में फनायत हासिल कंदो आहे। अल्लाह इए कोन चयो त जॾहिं के नबी जो असहाबी, अल्लाह इए कोन चयो त जॾहिं को वली। अल्लाह बस एतिरो चयो त जॾहिं मुंहिंजो बांधड़ो को उहो भले ॻोठ अली गुलम मुग़ेरी जो हुजे या नवाब शाह शहर जो हुजे, सादड़न कपड़न वारो हुजे या भलन कपड़न वारो हुजे, वो अमीर हुजे या गरीब हुजे, बस यार वटि रुगी दिल जे सौदे जी गाला। दिल ॾींदो वञ अर्श ते पुॼंदो वञ। हिकिड़े बादशाह हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा ने काफ़ी सवाल मोकिलिया हा। हिकिड़ो सवाल उन में इहो हुयो त अर्श ज़मीन खां केतिरो परे आहे। अर्श ज़मीन खां केतिरो परे आहे। हज़रत अली उल मुर्तजा सोने सवाल ॾिसी मुर्की पाण फरमायो ताणे हिन सवाल जो जवाब मां अली ॾियां। नंढड़ा शहज़ादा मुंहिंजा ॿाहिरि बीठा अथव, हसन ऐं हुसैन, उन्हनि खां वञी पुछो। शेर खुदा फरमायो वो जेको एलची खत खणी आयो उन हज़रत अली उल मुर्तजा ॾे निहारे ऐं चवे थो साईं असांजे बादशाही जे त कंहिं बि तौरे त ज़बूर इंजील जे आलिम खे कोन आयो। तव्हां था चओ त मुंहिंजा नंढड़ा ॿुधाईंदा, छा तव्हां खे बि जवाब नथो अचे छा?
सोने अली चयो जीअं चवां थो ईअं कयो चईसि ॿारनि खां कीअं पुछूं शेरे ख़ुदा फरमायो तूं वञ मुंहिंजे बचनि खां पुछजा न रुॻी तूं बीह तोखे जे पाण ई जवाबु ॾियनि त तोखे पक थींदी त हे अलीअ जा बचड़ा हैरत में पइजी वियो एलची बादशाह जो सवाल आहे त हितां खां अर्श केतिरो पंधा उन वक़्त के हेलीकॉप्टर कोन हा दुनिया जा जदीद तरीन जहाज कोन हुया नेठि निकितो वञे त दरले ते इमाम हसन ऐं हुसैन ॿई बीठा हल ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है अरे जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि नबियों का सरदार भी हुसैनी है लगता है कि नबियों का सरदार भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है दरड़े ते इमाम हसन ऐं हुसैन बीठा बादशाह जो एलची हसन ऐं हुसैन दिल भरंदे निहारे दिल में ख्याल तो करे त मुस्लमान मज़ाक मेहमान सां भी नथा मुड़न काॾे मुंहिंजो सवाल जो दुनिया जे उलमा खे तौरेत ज़बूर इंजील जे उलमा खे मुंहिंजे मुल्क जे आलमन खे न आयो अलीअ जे लाइ ॿुधुम त जंहिं नबीअ जो दीवानो आहे उन नबीअ फरमायो आहे त मुंहिंजो अली उन इल्म जो दरवाज़ो आहे जंहिं इल्म जो मां शहर हां मूंखे वरी ॿारनि ॾे मोकिले छॾी जीअं दड़े ते आयो इमाम हसन हुसैन खेॾी रहिया हुया निहारे उन एलचीअ ॾे इमाम हसन चयो अदा हुसैन जी मुंहिंजा आका इमाम हुसैन इमाम हसन खे आका करे सॾींदो हुयो जी मुंहिंजा आका इमाम हसन पाक चयो अदा सवाल मां ॿुधायां जवाब तूं ॾे एलची सोचे तो पन्नो मुझे गीदे में पियो पन्नो मुंह कढियो कोने ही आहे छा मुसलमाननि में ही राज कहिड़ो आहे इमाम हसन हुसैन सुणो तो चवे आका मां नंढो आहियां सवाल मां ॿुधायां जवाब तव्हां ॾियो त एलची पन्नो कढियो चई मूंखां पन्नो त वठो इमाम हुसैन सुणे हथड़े जो इशारो ॾेई फरमायो पन्नो उन्हनि खे ॾिबो आहे जेके कलम ऐं पने जा मोहताज हूंदा आहिनि असांखे ख़ुदा अर्शन जा दड़ा खोले ॾेई छॾिया
उन एलचीअ बस जे चवो सिंधी में त नंढे आंगुरियूं मासूम बचड़नि निहारण शुरू कयो। इमाम हुसैन चयो सुणा सवाल मां ॿुधायां जवाब तव्हां ॾियो, पर ईअं नथा कयो, तव्हां वॾा आहियो, सवाल बि तव्हां ॿुधायो जवाब बि तव्हां ॾियो। त दिलबर इमाम हसन चयो अदा हिन हमराह जे दिल में हुयो त हे नंढड़ा कीअं ॿुधाईंदा, मां वॾो हां, हाणे सवाल बि तूं ॿुधाईस जवाब बि तूं ॿुधाईस। मुंहिंजे दिलबर हुसैन निहारे चयो ओ सवाल बगल में लिकाइण वारा, मुठ में सुक करण वारा, सवाल इहो खणी आयो हई त ज़मीन ऐं अर्श जे विच में केतिरो पंधा। निहारे अखियूं खोले चवे तो हा शहज़ादा सवाल इहो आहे, जवाब अचे थो। मुंहिंजे दिलबर हुसैन चयो त हिकिड़ो सेकंड बि वॾो आहे, फर्श ऐं अर्श जे विच में एतिरो फ़ासिलो आहे। छा फरमायो हिकिड़ो सेकंड भी जवाब दे, हिकिड़ो सेकंड भी वॾो आहे, अर्श ऐं फर्श जे विच में त एतिरो फ़ासिलो आहे। हेॾी मंज़िल कई थी इन ज़र्रे सवाल जे लाइ। निहारे चवण लॻो दिल में सोचे हे ॾिसण में इंसान आहिनि त के नूरी मलाइका, हे आहिनि त के नूरी फरिश्ता जो मां ॻाल्हायां कोन थो, सभु कुझु पैदा ॿुधाइनि, पर पकाई कई बादशाह जो एलजियो चई बादशाह छा था चओ, मां अर्श जी ॻाल्हि थो कयां, हे तव्हांजे हिन छित जी ॻाल्हि नथो कयां। दिलबर हुसैन चयोसि जे अर्श खे असां न सम्झंदासीं त केरु सम्झंदो, अर्श खे असां न सम्झंदासीं त केरु सम्झंदो। उन एलचीअ चयो भला जल्दी कयो ॿुधायो मुंहिंजो सिर थो वञे। इमाम हुसैन सोणे चयो हिकिड़े सेकंड खां बि घटि जो फ़ासिलो आहे। उन चयो दलील त ॾियो सेकंड खां घटि फ़ासिलो कीअं। मुंहिंजे हुसैन पाक जो जवाब ॿुध, पोइ अंदाज़ो लॻा त अॼु यारी उन यार जी कई थिए जेको हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। तालुक निस्बत गंढियो पियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तालुक निस्बत गंढियो पियो आहे। हिते साम्हूं ॾिस हेठों कुझु बि कोन, रुॻी बल्ब था ॿरनि, हे पाण ई नथा ॿरनि, किथे त कनेक्शन मिलियल आहे न, पाण ई न ॿरंदा आहिनि, किथे त कनेक्शन मिलियल आहे। नज़र अचे या न अचे ॾिसूं था हिते त कुझु बि कोन्हे, किथे त कनेक्शन मिलियल आहे। त हीअ जेको यारीअ जे मौक़े ते झर जंग में ही हज़ारनि जी मखलूक आहे, हीअ ईअं कान्हे कंहिंजो त कनेक्शन मिलियल आहे न दोस्त, जंहिंजे करे ही रंग लॻो पियो आहे। इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त पोइ जेकॾहिं जल्दी ॿुधणु चाहीं थो त ॿुध, मां हुसैन तोखे थो ॿुधायां, गौर सां ॿुधजो मुंहिंजे दिलबर हुसैन जो जवाब। पाण फरमायो मज़लूम अञा आह कढंदो आहे, ज़ुबान खोलींदो आहे, अर्श ते पुॼंदी आहे। मज़लूम जे आह जे ऐं मोमिन जे निगाह जे विच में फर्श ऐं अर्श ताईं हिकिड़े सेकंड जो पंधड़ो ॻंढियल आहे। मज़लूम जी आह ऐं मोमिन जी ॻाल्हायो, मोमिन जी निगाह, मोमिन निगाह हीअं कंदो आहे त अर्श ते पहुचंदी आहे, ऐं मज़लूम जेकॾहिं रुॻी आह कढंदो आहे त अर्श ते पहुचंदी आहे। त मुंहिंजा दोस्त मां ॻाल्हि पे कई भुलिजी न वञिजो, छो त अॼु मौज़ू अलाए केॾो खां केॾे हली वियो आहे, मूंखे ख़बर न आहे। मां अर्ज़ु पियो कयां त मुंड खां वठी मलाइक मिड़े थोरो हिन अलाह जे मख़लूक सां, सिंधीअ में चइबो आहे त थोरो हसदड़ो कंदा हुया। उन्हनि जो ॾोह बि कोन्हे न, बादशाही जेको खसबी, सोचो न बादशाही जेको खसबी अल्लाह जे दरबार में अर्ज़ था कनि मौला मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा, मौला हे फसादी थई, हे झगड़ालू थई, हे झेड़ा कंदो, हे कारे मथे वारो घटि न कंदो। व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिस लक, मौला तुंहिंजी हमद करण लाइ असां, तुंहिंजी तारीफ़ करण लाइ असां, तुंहिंजी सना करण लाइ असां। वाह मुंहिंजा मौला तुझो पंहिंजे बाने खे महबूब जे सदके इज़त ॾियणु, हुज़ूर जे सदके इज़त ॾियणु। अल्लाह फरमाए थो हे फरिश्तो तव्हां त आदम खे ॾिसी चओ था त हे फसादी आहे, हे फदाई आहे, हे हीअं कंदो, हे हीअं कंदो। मां रब थो चवां इन्नी अअलम मा ला तअलमून, हे मलाइको तव्हां आदम खे था ॾिसो, मां आदम खे न, मां त पंहिंजे यार खे ॾिसी रहियो।
अल्लाह फरमाए तो मां अल्लाह ओह जाना थो जेको तमी नथा जानो। त मां ॻाल्हि पे कई हज़रत इब्राहिम ते जॾहिं अल्लाह कुर्ब कया तो उन मलाइकनि चयो मौला मौला इब्राहिम ते एतिरो घणो कुर्ब। रब जे ज़ात फरमायो मुंहिंजो आशिक मुझो आशिका। अल्लाह जे ज़ात मलाइकन के हुक्म दिनो ज़मीन ते लही वञो। सुभान अल्लाह। फर्श ते पहुची करे वञी ज़िक्र जी महफ़िल सजायो। पोइ ॾिसो त मुंहिंजो खलील आशिक छा छा नथो करे। अल्लाह जे मलाइकन हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के अल्लाह चोपायो माल घणे खां घणो अता फरमायो हो। ॾिठो त माल अणखुटा जबल जे कुंड ते बीही करे अल्लाह जे मलाइकन सूरत इंसानी वठी करे मिठड़ीअ ॿोलीअ में ज़िक्र शुरू कयो त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। असां था चऊं त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मलाइकन ज़िक्र जी लोली ॾिनी। हज़रत इब्राहिम जे कन ते आवाज़ पइजी वियो। सुभान अल्लाह। सुणे अल्लाह जे खलील माल के छॾे करे उन आवाज़ जे तरफ़ वधियो। ॾिठई त शहज़ादा वेठा आहिनि। अल्लाह जे ज़िक्र जी लोली लॻी पई आहे। सुहिणो खलील बि वेही रहियो। यार जे तंवार में शुरू थी वियो। सुभान अल्लाह। ज़िक्र जी तंवार हिकु दफ़ो जंहिंखे ईंदी आहे उनखे कल्ह हूंदी आहे त ज़िक्र थींदो छा आहे। सुहिणे खलीलुल्लाह फरिश्तनि सां गॾिजी जॾहिं अल्लाह जे ज़िक्र जी तंवार शुरू कई फरिश्तनि ॾिठो त सुहिणो खलील मौज में अची वियो आहे। आवाज़ बंदि कयूं। सुहिणे खलील अखियूं खोले चयो यार इहो छा कयो। सुभान अल्लाह। इएं न कयो। मलाइकनि चयो असांखे जेतिरो ज़िक्र करणो हो कयोसीं हाणे इएं कोन कंदासीं। चई यार महफ़िल जो मज़ो आहे। चई जे महफ़िल जो मज़ो आहे त इन महफ़िल खे जेकॾहिं वरी हलाइण थो चाहीं कुझु कुर्बान करणो पवंदे। हज़रत इब्राहिम चयो ही जेतिरो मुंहिंजो माल आहे इन जो सरासर अधु तव्हां जे हवाले मुंहिंजे रब जे ज़िक्र जे महफ़िल खे वरी सजायो। अल्लाह जे फरिश्तन वरी अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे। इम्तिहान हली रहियो आहे। सुहिणो खलीलुल्लाह वरी मौज में आहे। जॾहिं मौज में आयो वरी फरिश्तन आवाज़ बंदि कयो। सुहिणे खलील निहारे चयो हे छा कयो। अञा त मज़ो ई हाणे आयो हो। सुभान अल्लाह। फरिश्तन चयो असांखे जेतिरो करणो हो कयोसीं। वरी ज़िक्र जी महफ़िल सजाइण लाइ कुझु ॾियणो पवंदो। सुहिणे खलीलुल्लाह चयो हे जे कोई अधु बाक़ी आहे इहो माल बि तव्हां जे हवाले। वरी ज़िक्र जी महफ़िल सजायो। वरी टियों दफ़ो ज़िक्र जी महफ़िल सजी। जेॾी महिल आशिक़ पंहिंजे उन मौज में पहुतो फरिश्तन आवाज़ बंदि कयो। वरी सुहिणे खलील चयो हे छा कयो। चयो त असांखे एसि ताईं हलणो हुयो अॻिते हलण थो चाहीं कुर्बानी दे। सुहिणे खलील जो जवाब ॿुधो। चवे थो हा कुर्बानी ॾियां थो। माल अधु ॾिनुमि वरी अधु ॾिनुमि। हाणे इन माल खे चारण जे लाइ तव्हांखे माण्हू खपे। मां माल जो चरवाहो थींदुसि। तव्हां रब जे ज़िक्र जी महफ़िल सजायो। सुभान अल्लाह। ओ जह दिल पीता इश्क दा जाम मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता इश्क दा जाम मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता। है मस्ती दे विच मोहब जो मिलिया है मस्ती दे विच मोहब जो मिलिया। अल्लाहू मस्ती दे विच मुहब जो मिलिया है मस्ती दे विच मुहब जो मिलिया। हस्ती हो डहरा ओ जदिल पीता इश्क दा जाम मुसादिल मस्ता। हक हक
अल्लाह जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम मुसासिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता हैदर सैया दे सवे सिपाही अल्लाहू दर सैया दे सवे सिपाही दर सैया दे सवे सिपाही सज्जल खास गुलाम दिल पीता इश्क लजा मुसासिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता मुझे मदीने जे मीर फरमायो इमामुल अंबिया फरमायो इमाम बुखारी इन हदीस के नकल कयो हदीस कुदसी के बयान कयो त मुझे मदीने जे मीर फरमायो जदे मुझो बानिड़ो मां अल्लाह जे कुर्ब में मां अल्लाह जे इश्क में मां अल्लाह जे मोहब्बत में जदे पांजे पाण के जिक्र कंदे कंदे फना जे मकाम ते पहुंचदो आ अखड़ियों उन जो हुंदियूं हन निगाह मां रब जी हुंदी आ जुबान उन जी हुंदी आ कलाम मां करीम जो हुंदो आ कन्नड़ा उन जा हुंदा हन समात मां बेनियाज जी हुंदी आ हथड़ा उन जा हुंदा हन ताकत मां अल्लाह जी हुंदी आ कदम उन जा हुंदा हन इशारो मां रब्बे ज़ुल जलाल जो हुंदो आ अल्लाह जे ज़ात फरमायो मदीने जे मीर फरमायो त मुझो अल्लाह फरमाए तो वा इन सअलनी लउतियन्नहु जदे मुझो बानो इन मकाम ते पहुंची करे मां अल्लाह जो महबूब बणजी वींदो वा मां अल्लाह जो जदे महबूब बणजी वींदो आ मां अल्लाह जी ज़ात उन पंहिंजे महबूब बाने के चवंदो हा ओ मुंहिंजा बाना व इन सअलनी अॼु मूंखां घुर त सही लउतियन्नहु तूं घुरंदो वञ तुंहिंजो रब तोखे ॾींदो वेंदो देर ही कान होंदी आ मुझे अल्लाह इए ते का तखसीस कान कई तो फलाणो या फलाणो हिन मकाम वारो या हिन सोने हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम फरमायो त ऐ सालिक चवंदो हई त को अहिड़ो मिले जेको निगाह करे त अलाए किथे पुजाए को अहिड़ो मिले हथड़ो लाए त अलाए किथे पुजाए वाह मुंहिंजा दिलबर अली शेर खुदा फरमायो ऐ सालिक जे मेहनत करी तो वो तू भी थी सगी थो वो तू भी तो थी सगी थो अल्लाह जे खजानन में खोटी त कान्हे का मुझो बेनियाज रब तो रहमत जा ककर वसाए रहियो आ मुझो अल्लाह तो फरमाए रहियो आ ऐ मुझा महबूब बाना रुगी तू अल्लाह सा प्यार कर पहिरी तू प्यार कंदे जिस्म जो रत सुकाइणो पवंदई ओ जागा करणा पवंदई रातिन जो रातियूं निंड्रियूं फिटाणी पवंदई पर जॾहिं न तुंहिंजे रब तो सा प्यार कयो त पोइ तूं वेठो फर्श ते हूंदे दर्शन अर्शन जा पियो बगदाद जे अंदर अजीज़ान मल एकड़ो ताजरा वडो ताजरा जे जो नालो आ मुज़फ्फरुल हसन मुज़फ्फर हसन उन वडे में वडे ताजर जो नालो आ शाम जे तरफ वञण जो इरादो करे रहियो आ शाम जे तरफ वापार जे ला तैयारी करे रहियो आ मुंहिंजा दोस्त अजीज अज जे मुसलमानन जो ख़बर नाहे छा हाल आ दुनिया जी तारीख़ ॿुधाए रही आ त जॾहिं बि को कम जो आगाज कयो वींदो हो त कंहिं कामिल जे दरड़े ते वञी हथड़न जे ला अर्ज़ड़ो रखियो वींदो हुयो उन वक्त जे ताजर मुज़फ्फर हसन जे भर में हम्माद शेख नाले अल्लाह जो हिकड़ो कामिल वली रहंदो हुयो नालो याद कजो नालो छावर तुम हम्माद शेख हजरत हम्माद शेख रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वलिया के मुज़फ्फर हसन ताजर आयो आ चवे तो सोना अल्लाह जे महबूब जा दीवाना वापारे जो सामान तैयार कयो थम शाम जे मुल्क वञण तो चाहा मुखे इजाजत दियो त मां वञा इहो सफर मुझे ला कीअं रहंदो अल्लाह जे
कामिल वली निहारे फरमायो ओ मुज़फ़्फ़र इन शाम जे सफ़र ते न वञजा इहो शाम जो सफ़र तुंहिंजे लाइ फ़ाइदे वारो कोन हूंदो इहो शाम मुल्क जो सफ़र तुंहिंजे लाइ सूदमंद न हूंदो न वञणो तुंहिंजे हक़ में हूंदो उन चयो जी मुंहिंजा साईं बिल्कुलु नथो वञा जॾहिं पोइ ते मोटियो दिलि में ख़्याल कंदो आयो दिलि में ख़्याल कंदो आयो त हाणे छा थींदो इन ख़्याल मां कंदड़ो जो मथे करे त साम्हूं पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर मुर्की रहियो आहे अज़ीज़ाने मल सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह मोटियो केॾा हुआ हज़रत क़िबला सही क़िबला हज़रत कहिड़ा लक़ब ॾिया अल्लाह जे कामिल वलीअ जे लाइ साहिबे शरीयत हुया साहिबे तरीक़त हुया साहिबे मार्फत हुया साहिबे हक़ीक़त हुया कहिड़ा जुमला मां उन्हनि जे शान में चवां सुहिणे हम्माद शेख रहमतुल्लाहि तआला अलैह जे दरबार मां मोटे थो इरादो थो करे त हाणे नथो वञा साम्हूं सैयदना अब्दुल कादिर जीलानी बीठो आहे ॾिठई त सुहिणो अब्दुल कादिर मुर्की रहियो आहे दिलि में ख़्याल कई भला सवाल साईं खां बि करे छॾियां सवाल साईं खां बि करे छॾियां अर्ज़ थो करां नसे नथो त मुंहिंजा साईं मां हज़रत हम्माद शेख रहमतुल्लाह अलैह ॾे वियो हां ऐं उन्हनि खां इजाज़त घुरी त हीअं चयो मुंहिंजा साईं ओ दिलबर दस्तगीर ओ पीरनि जा पीर ओ मुहियद्दीन मीर और रोशन ज़मीर मुंहिंजा सुहिणा सामान मुंहिंजो तयार आहे शाम मुल्क वञण जो इरादो थो कयां दिलबर जे कॾहिं जो मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मां शाम मुल्क वञा महबूबे सुभानी हिन जे चेहरे ॾे निहारियो चेहरे ॾे निहारे करे सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह हथड़ा बि कोन खयां हिन जे चेहरे ॾे निहारे पाण फरमायो वञ अल्लाह तुंहिंजे लाइ सफ़र आसान कंदो हे सफ़र रब तोखे मुबारक करे ॾींदो हे सफ़र तुंहिंजे लाइ बाइसे मुनाफ़ा हूंदो ख़ुशीअ में मापे नथो पर परेशानीअ जो आलम बि आहे त हिकिड़े जवान चयो आहे हे सफ़र तुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद कोन रहंदो वरी दिलबर चयो आहे त हे सफ़र तुंहिंजे लाइ अलाह कंदो सूदमंद रहंदो वॾो नफ़े वारो रहंदो इहे ॿई ॻाल्हियूं दोहराईंदो दिलि में पको पहुतो करे त अॼु चवण वठणो आहे त दिलबर दस्तगीर जो वठणो काफ़िलो तयार की काफ़िलो तयार थी वियो शाम जे बाज़ार में पहुची वियो सामान पंहिंजो विकिरो करण लॻो सामान मां वॾो नफ़ो कमाइण लॻो पर दिलि में ॿई ॻाल्हियूं मौजूद हुयूं शाम जे टाइम में नफ़ो कमाए जेॾी महिल 1000 दिरहमनि जूं थेलियूं ठाहे रखी जेॾी महिल सुबुह थियो हुन खां हिकिड़ी थेली रखण काथे रहिजी वई शाम जे टाइम में वरी जो मोटी आयो बाज़ार मां सामान विकिणी ॻणी हिकिड़ी थेली खुटल हुई सोचई त 1000 दिरहम नंढड़ी ॻाल्हि कान हुई 1000 दिरहमनि जी थेली काॾे वई ॾाढो ॻोल्ही नज़र कान आई इन फिक्र में हमराह सुम्ही रहियो अख सां लॻी देर कान थी ॾिसे त धाड़ेल अची विया आहिनि अचे मूंखे लेटायो अथनि मुंहिंजो काफ़िलो सॼो लुटे विया हाणे मूंखे मारण जे लाइ तयार थी चवनि था तयार थी कलमो पढ़ त तोखे धक हणी मारियो जेॾी महिल उन्हनि चयो त कलमो पढ़ मूं हीअं जो कयो अखियूं जो खुलनि ॾिसां त सामान बि पियो आहे धाड़ेल बि कोन्हनि केर बि कोन्हे को पखिरियो पियो आहे सॼो दिलि में ख़्याल थो करे त इहो ख्वाब ई हुयो इहो ख्वाब ॾिसणो मुंहिंजे मुक़दर में हुयो सुबुह थियो हीअं जो नज़र करे त यादि अची वियसि त फलाणी जॻह ते 1000 दिरहमनि जी थेली बि पई आहे वञी उहा थेली बि खई नफ़ो कमाए जेॾी महिल मोटी घर आयो मज़ो त हाणे थो थिए नफ़ो कमाए जेॾी महिल मोटी घर आयो दिलि में ख़्याल थो करे त हाणे पहिरीं केॾे वञा हाणे पहिरीं केॾे वञा हज़रत मुर्शिद पंहिंजो साईं हम्माद शेख पंहिंजे मुर्शिद हज़रत सुहिणे हम्माद शेख ॾे वञा या मुर्शिदर जे मुर्शिद दिलबर दस्तगीर ॾे वञा
फैसलो न तो करे सके सोचन में पैजी वयो आ वेठो आ त छा कया या अल्लाह मुझी मदद फरमा करीम रब मुझी मदद फरमा मदीने जा घोट मुझी मदद फरमा फैसलो न तो करे सका हिकड़े पासे बेशक पीरन जो पीरा पर हिकड़े पासे मुझो महबूब मुर्शिद सुणो आ हाने पंहिंजे मुर्शिद दे वञा या मुर्शिद जे मुर्शिद दे वञा अञा इन ख्याल में वेठो आ त दरवाजे ते आवाज आयो टक टक थी जीअं जो दर खोले त हज़रत हम्माद शेख मुर्शिद सुणो अची वियो निहारे फरमाइनि था बच्चा एतिरी तकलीफ़ छो थो दी सुभान अल्लाह एतिरी तकलीफ़ छो थो दी एतिरो परेशान छो थो थी तुंहिंजे मथां पहिरियों हक़ मुंहिंजे सुहिणे दिलबर दस्तगीर जो सुभान अल्लाह देर न कर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में वञ इए चई करे पाण फरमाइनि था बच्चा तोखे ख़बर आ तो रात जो ख्वाब लधो सुभान अल्लाह हज़रत हम्माद शेख फरमाइंदा बचड़ा तो रात जो ख्वाब लधो हो ॾींहं जो तुंहिंजी 1000 दिरहमनि जी थेली गुम थी वई हुई रात जो तो ख्वाब लधो हो त धाड़ेल मूंखे मारे रहिया आहिनि धाड़ेल मूंखे तबाह करे रहिया आहिनि धाड़ेल मुंहिंजो सामान लुटेरनि जी मुंहिंजा साईं पाण फरमायो इहो सभु कुझु हक़ीक़त हुई इहो ज़मीन ते थियणो हो तुंहिंजे जाग ते थियणो हो पर दिलबर अब्दुल कादिर जीलानी हिकिड़ो दफ़ो न ॿ दफ़ा न 3 दफ़ा न 70 मरतबा तुंहिंजे लाइ रब खां दुआ घुरी मुसीबत खे टारे छॾियो हुयो मुर्शिद कामिल हम्माद शेख पंहिंजे मुरीद खे फरमाइनि था बच्चा सुहिणे अब्दुल कादिर जीलानी 70 मरतबा दुआ घुरी करे तुंहिंजी मुसीबत इहा टारी हुई इन करे तुंहिंजे मथां पहिरियों हक़ इहो आहे त महबूबे सुबहानीअ जे दरबार में हलियो वञ दिल खोले चो कर यारी दिल सा यार तोखे रंग लगी भी दई कर यारी दिल सा यार तोखे गंज मिली भी दुई कर यारी दिल सा यार तोखे रंग लगी भी दई कद जीलानी बेड़ा पार तोखे कुर्ब मिली भी दुई कर यारी दिल सा यार तोते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तोते कुर्ब वडो थी दो कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वडो थी दो दिल चवई थी न नथी चवई त मयार नाहे कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वडो थी दो मुश्किल में जो सारी दुआ बेड़ो उन जो तारी दो बेड़ो उन जो तारी दो चो बेड़ो उन जो तारी दो मुश्किल में जो सारी दुआ बेड़ो उन जो तारी दो बेड़ो उन जो तारी दो रुगो दिल सा दिल बरसार तोते कुर्ब वडो थी दो रुगो दिल सा यार खिसार तोते कुर्ब वडो थी दो कर यारी दिल सा यार तोते कुर्ब वडो थी दो कंदो मुर्शिद बेड़ा पार तोते कुर्ब वडो थी दो जो अब्दुल कादिर पीर मिलियो आ सोहणो दस्तगीर मिलियो आ सोहणो दस्तगीर मिलियो चो दिल बर दस्तगीर मिलियो आ अब्दुल कादिर पीर मिलियो आ दिल बर दस्तगीर मिलियो आ दिल बर दस्तगीर मिलियो गम थींदा सभई अॼु धार तोते कुर्ब वडो थी दो गम थींदा सभई अॼु धार तोते कुर्ब वडो थी दो
कंदो जीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वडो थींदो सुभान अल्लाह हसनी हुसैनी बजड़ो आहे मुरीदन के तो रंगड़ो ला मुरीदन के तो रंगड़ो लाए हसनी हुसैनी बजड़ो आगे मुरीदन के तो रंगड़ो लाए मुरीदन के तो रंगड़ो ला थी साईं जे आधार तो ते कुर्ब वडो थी दो थी साईं जे आधार तो ते कुर्ब वडो थी दो कदो मुर्शिद बेड़ो पार तो ते कुर्ब वडो थी दो अब्दुल कादिर जो इनकारी जग में खण दो खूब खुआरे जग में खण दो खूब खुआरे अब्दुल कादिर जो इनकारी जग में खण दो खूब खुआरे जग में खण दो खूब खुआरे जग में खण दो खूब खुआरे कर एडो न तू इनकार तो ते कुर्ब वडो थी दो कर एडो न तू इनकार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो जीलानी बेड़ो पार तो ते कुर्ब वडो थींदो फैज़ जुणे जो सिकमा सारे हर दम पंहिंजो पीर पुकारे हर दम पंहिंजो यार पुकारे हर दम पंहिंजो यार पुकारे लंदो साईं सभिनि जी सार तो ते कुर्ब वडो थी दो लंदो सोणो सभिनि जी सार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो मुर्शिद बेड़ो पार तो ते कुर्ब वडो थी दो कंदो दिल भर बेड़ो पार तो ते कुर्ब वडो थी दो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया तुझो पीर मुझो पीर तुझो पीर मुझो पीर हजरत मेहर अली शाह सुभान अल्लाह काली ओए बुधाया जेके न बुधी हुजन था गोलड़े शरीफ वारा सदन जे बाबा जो नालो छा हो सब आशिक वेठा हो ये काली असुर याद न कयो छो कयो जरूरत कहिड़ी आहे सोने मेहर अली शाह जे बाबा जो नालो सैयद नजरुद्दीन शाह हुयो उन वक्त सदन जो मामो जेको मसनद नशीन हुयो सैयद फजलुद्दीन शाह हुयो उन वक्त में पंजाब में हुकूमत सिखन जी हुई कंहिंजी हुकूमत हुई सिखन जी हुकूमत हुई सिखन जे हुकूमत में सिखन ॾिठो त दुनिया वारा इन दर्रे जा दीवाना लॻा पिया आहिनि मस्ताना लॻा पिया आहिनि मेहर अली शाह दिलबर जे मामे हज़रत ख्वाजा फजलुद्दीन सैयद रहमतुल्लाह तआला अलैह मसनद नशीन हुया हज़रत ख्वाजा मेहर अली शाह जो बाबो सैयद नजरुद्दीन शाह जी जवानी हुई सिखन सोचे सोचे हिकिड़ो मनसूबो ठाहियो कहिड़ो मनसूबो ठाहियो सोने मेहर अली शाह जे बाबा जे मथां हिकिड़ी तोहमत लॻायूं तवज्जो सां ॿुधो छा लॻायो तोहमत सिखन खे ख़बर हुई बादशाही असांजी आहे हुकूमत असांजी आहे हे मुस्लमान इहे कोन मुड़ंदा छो त दुनिया जी तारीख़ रुॻी न ॿुधाईंदी आहे अल्लाह जो क़ुरान बि ॿुधाईंदो आहे ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून सुभान अल्लाह मुझे सोने करीम
रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर पंहिंजे आशिकन दीवानन जो हाल बयान कंदे फरमायो आहे, हे मुंहिंजा उहे दीवाना आहिनि जिन खे दुनिया जी परवाह कान हूंदी आहे, बादशाहन जी परवाह कान हूंदी आहे, हुकूमतुनि जी परवाह कान हूंदी आहे। परवाह हूंदी आहे त हिकिड़ी हूंदी आहे, न रुसे ख़ुदा न रुसे मदीने जो घोट न रुसे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि जो उरूज जो ज़मानो आहे, 70,000 ग़ुलाम वेहंदा हुया। महबूबे सुबहानी शहबाज़ लामकानी जॾहिं ख़ुतबो ॾींदा हुया, हे स्पीकर कोन हुया, हे स्पीकर न हुजे त हिन मुलड़े जो आवाज़ हेसि ताईं बि न पहुचे। वाह पीरन जा पीर तुंहिंजो कमाल। स्पीकर कोन हूंदा हुया, लाउड कोन हूंदा हुया, आवाज़ बि सुहिणो ऐं सन्हड़ो मन मोहींदड़ निकिरंदो हुयो। 70,000 मखलूक मां जीअं पहिरों चिटो ॿुधंदो हो त आख़िरी बि ईअं ई चिटो ॿुधंदो हुयो। इहा छा हुयो? इहो मुंहिंजे मुस्तफ़ा जो फरमान, जेको हुज़ूर फरमायो त रब थो चवे, जॾहिं बानो मुंहिंजो थी वेंदो आहे, ज़ुबान उन जी हूंदी आहे, ताक़त मां रब जे ज़ात जी हूंदी आहे। सुभान अल्लाह। सैयद मेहर अली शाह महबूबे सुबहानी जो ज़मानो आहे। सेम रोज़ हिकिड़ो मुल्क आहे, अॼु न उन टाइम ते नालो हुयो सेम रोज़। उन मुल्क जे बादशाह खे ख़बर पई त बगदाद में हेड़ो महबूब आहे, अल्लाह जो आशिक आहे, मदीने वारे मीर जो दीवानो आहे, हेड़ो मस्तानो आहे, साहिब शरीयत आहे, हक़ सच चवण वारो आहे। कासिद खे मोकिलियईं त वञी सुणे अब्दुल कादिर जीलानीअ खे चओ त जेकॾहिं तव्हां मूं वटि अचणु चाहियो त मां पंहिंजी अधु बादशाही तव्हां जे हवाले कयां। सेम रोज़ जे बादशाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी ने पंहिंजो एलची मोकिलियो, जेकॾहिं तव्हां मूं वटि अचणु चाहियो, हे अधु बादशाही मां तुंहिंजे हवाले कयां। सुणे अब्दुल कादिर जीलानीअ मुर्की पाण फरमायो त वञी बादशाह खे चओ त तूं त अधु थो चवीं, पर तुंहिंजी त सॼी बादशाही रब असांजे हवाले करे छॾी आहे। तू त आरज़ी वेठो हुई, तो वटि छाहे? तू त अॼु आई सुभाणे वेंदे, परीं ईंदेसि त परीं हलियो वेंदे। असांखे सरकार उहा बादशाही ॾेई छॾी आहे, ज़मीन में मथां हो तॾहिं बि बादशाही, अंदरि वेंदासीं तॾहिं बि रब बादशाही ॾेई छॾी। इहो ई सबबु आहे ऐं मुंहिंजा दोस्तो, इहो ई सबबु आहे। अॻु में वज़ीर आज़म हो इमरान ख़ान, अॼु इमरान ख़ान वेठो आहे, इस्लामाबाद पार्लियामेंट वेठी आहे, साबिक़ा वज़ीर आज़म शाह महमूद कुरैशी, शाह महमूद कुरैशी साबिक़ा वज़ीर ख़ारिजा, अहिड़े नमूने सां फिरंदा जो अदो नवाज़ शरीफ़ साबिक़ा वज़ीर आज़म, अॼु वरी मौजूद आहे अदो शहबाज़ शरीफ़। ओ दोस्तो, हिकिड़ो जुमिलो, बसि हिकिड़ो जुमिलो यादि कजो, हे दुनिया जूं कुर्सियूं लही वियो, हमराह वेठो आहे, पोइ बि साबिक़ा थी वियो। ऐं मुंहिंजे मदीने वारे मीर जे आशिकनि जी कुर्सी त निहारियो, 900 साल गुज़री विया, अॼु बि को मां जो लाल ईअं त चए त साबिक़ा गौसुल आज़म, अॼु बि को मां जो लाल पंहिंजे ज़ुबान सां ईअं त चवे त साबिक़ा अबू बकर सिद्दीक़, साबिक़ा उमर फारूक, साबिक़ा उस्मान ज़ुन्नूरैन, ज़ुबान उथलंदी कान, पर जे उथलंदी वेंदी त कटबी वेंदी, दीवानो बर्दाश्त करे ई कोन। सुभान अल्लाह। छो साबिक़ा उहो हूंदो आहे मुशीर ऐं वज़ीर, जंहिंजो बादशाह हलियो वेंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा हयातुन नबी बादशाहीअ ते क़ाइम आहे त क़यामत ते हुन जा वज़ीर बि क़ाइम आहिनि त मुशीर बि क़ाइम। सुभान अल्लाह। सरकार जी आमद, सरकार जी आमद, मदनी जी आमद, आका जी विलादत, मरहबा। ये बादशाही ना है चाहे 900 साल गुज़री विया आहिनि, नाले ॿुधण सां अॼु बि दिलि भर दस्तगीर जे नाले ॿुधण सां वार कांडार जी था वञनि। हे बादशाही न आहे त ॿियो छा आहे? हे कुर्ब न आहे त ॿियो छा आहे? ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयो
हज़रत ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारन जे बाबा साईं जे मथा सिखन तोहमत लगाई मनसूबो तैयार कयो कहिड़ो मनसूबो तैयार थियो हुकूमत असांजी आहे पंजाब सॼो अॼु सिंध ई सिंध ई हिंद हूंदी हुई पंजाब जे इलाइक़े में हुकूमत असांजी आहे कंहिं बि नमूने सां सोणे ख्वाजा फज़लुद्दीन सैयद सोणे खे यानी हज़रत मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे जे मामे हज़रत ख्वाजा फज़लुद्दीन के झुकाइण जो इरादो हिननि रखी छॾियो जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे जे बाबा साईं खे सिखनि जे हुकूमत नज़र बंदि कयो नज़र बंदि करे हुननि ऐलान कयो छो त सिख सज़ा ॾींदा हुया काठिन जा ढेर करे उन में ज़िंदा इंसान खे जलाए छॾींदा हुया हज़रत ख्वाजा फज़लुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि ने पंहिंजो एलची ॾियारे मोकिलियो त जेकॾहिं ख्वाजा नज़ीरुद्दीन जी या ख्वाजा नज़रुद्दीन जी जिंदगी चाही तो त असां वटि हली अचे असां खे तूं अर्ज़ कर असां तुंहिंजो अर्ज़ क़बूल कंदासीं ऐं ज़मानत ॾे त तुंहिंजो ही बचड़ो अॻिते ईअं न कंदो हज़रत ख्वाजा फज़लुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि सिखनि खे ॿुधायो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त जेका तव्हांजी हुकूमत आहे इहा आरज़ी आहे जेका मदीने वारे असांखे हुकूमत ॾिनी आहे उन जो मट दुनिया में आहे ही कोन को पाण उन एलचीअ खे चयो त वञी चओ पंहिंजे सिख वॾे खे त तूं त चवीं तो त फज़लुद्दीन अचे फज़लुद्दीन जी जुती बि तोड़े कोन ईंदी अथई ताकत त मुंहिंजे बचड़े खे जलाए ॾेखार चैलेंज करे छॾियो अथई ताकत त मुंहिंजे बचड़े खे जलाए ॾेखार जवान केर मेहर अली शाह जो बाबो यादि रखिजो नालो केर जवान ख्वाजा मेहर अली शाह जो बाबो साईं सिखनि खे गुस्सो अचे वियो सिख गुस्से में हेॾा ख्वाजा फज़लुद्दीन सुहिणे अल्लाह अल्लाह ख्वाजा फज़लुद्दीन सुहिणे देर कान कई आहे कंधड़ो हेठि करे बगदाद निहारे कंधड़ो हेठि करे बगदाद निहारे चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बगदाद वारो महबूब हसनी भी आहे हुसैनी भी आहे त ख्वाजा मेहर अली शाह भी उन ई लड़ीअ जो हिकिड़ो गुल आहे इहो ख़ानदान उन लड़ीअ सां ॻंढियो थो अचे हज़रत ख्वाजा फज़लुद्दीन पंहिंजे मुर्शिद सुणे महबूब सुबहानीअ ॾे नज़र ॾी करे महबूब सुबहानीअ ॾे तवजह करे ऐं अखियूं हेठि करे कंधड़ो हेठि करे सारो कतार रोई चवण लॻो त ओ मुंहिंजे पीरनि जा पीर ओ मुंहिंजा मुर्शिद सोना ज़ुल्म थी रहियो आहे तुंहिंजे धरतीअ ते अञा अख सां लॻी त महबूब सुबानी फरमाए फज़लुद्दीन फिक्र न कर नज़रुद्दीन निधड़ कोन आहे मालिकीअ वारो आहे सुबह ते ऐलान हुयो दुनिया के गॾु कयो वियो त ख्वाजा मेहर अली शाह जे बाबे खे बाग में साड़ियो वेंदो ओॾा ख्वाजा मेहर अली शाह जो बाबो हज़रत ख्वाजा सैयद नज़रुद्दीन शाह रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे बिस्तरे ते आरामी हुया त महबूब सुबहानी दीदार करे फरमायो बचड़ा जेॾी महिल सुबुह जो तोखां पुछनि आख़िरी पंहिंजी ख्वाहिश ॿुधा उन्हनि खे ॿुधाइजां त मुंहिंजी आख़िरी ख्वाहिश इहा आहे त मां नओं वॻड़ो पायां नओं वॻड़ो पाए पाणी खणी अचो त वुज़ू कयां वुज़ू करे मुसल्ले ते बीही मां शुक्राने जो बरकातो नफ़िल अदा कयां ओ तोखां पुछनि शुक्रानो छाखे चइबो आहे चइजां त ख़ुशीअ जो इज़हार आहे ईअं करे पोइ जेका उन्हनि बाहि तुंहिंजे लाइ तयारु कई आहे ख़ुशीअ सां वञी उन जे विच ते रुॻी तूं वेही रहिजां पोइ ॾिसजां त तुंहिंजी मालिकी करण वारा छा था करे ॾेखारीनि होॾा ख्वाजा फज़लुद्दीन खे हुकुम थियो फिक्र न कर मालिकी वारो आहे निधड़ कोन आहे हेॾा वरी ॾस मिली रहियो आहे ख्वाजा नज़रुद्दीन खे त सुबुह जो हीअं कजां सुबुह जो टाइम थियो सिखनि पंहिंजी बाहि ॿारण लाइ काठिन जा उला गॾु करे छॾिया ढेर काठिन जा गॾु करे जेॾी महिल ख्वाजा मेहर अली शाह जे बाबे साईं खे चयो तुंहिंजी आख़िरी ख्वाहिश पाण फरमायो हिकिड़ी आहे कहिड़ी आहे नओं कपिड़नि जो वॻो ॻोठो अची वियो ख्वाजा मेहर अली
शाह जे बाबे जो वगड़ो अची वियो पाण फरमाए पाणी सां वुज़ू करणो आहे पाणी अची वियो वुज़ू कयो मुसल्लो विछाए नमाज़ बरकातूं नफ़िल वॾे आवाज़ में शुक्राने जी नियत करे पढ़ियो रात जो यार चई छॾियो त तोखां पुछंदा शुक्रानो छाखे चइबो आहे चइजां त ख़ुशीअ जे इज़हार खे चइबो आहे जेॾी महिल सिखनि पुछो हे शुक्रानो छा आहे चई त ख़ुशीअ जो इज़हार आहे बाहि में सड़ण जे लाइ ख़ुशी चवे थो तव्हांखे कहिड़ी ख़बर बाहि में सड़ण नथो वञा पर तव्हांखे बाहि को बचाए नथो वञे सुभान अल्लाह बाहि में सड़ण नथो वञा पर तव्हांखे बाहि को बचाए नथो वञा ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ जॾहिं सुहिणे मेर अली शाह जे बाबे साईं बरकातूं नफ़िल निमाज़ पढ़ी करे शुक्राने जो अदा करे उन्हनि पुछो उन्हनि खे जवाबु ॾेई जेका विच ते काठी रखी उन्हनि चइनी पासनि खां काठ रखियो जीअं घोट तयार थी वेहंदो आहे ख़ुशि हूंदो आहे अॼु ईअं सुहिणे मेर अली शाह जो बाबो घोट वांगुरु तयार थी वेठो आहे सिखनि जो अंदर सड़ी वियो चिप ते पेट्रोल न आयो पाणी जेको तेल हुयो न आयो उहो तेल नाए थकिजी पिया ची हाणे चइनी तरफ़नि खां बाहियूं ॾियो जेॾो बाहि ॾियनि बाहि भरण जो नालो न वठे सिख कावड़ में अचे वियो तव्हां मुस्लमाननि जा हिमायती थी विया हो तव्हां पाणी हारियो आहे पंहिंजो स्पेशल पंहिंजे निगरानीअ में वरी तेल थो घुराए वरी सॼो तेल छटकारे थो वरी उनखे बाहि ॾियणु थो चाहे मगर जॾहिं बाहि नथी भरे बुरकी रहियो आहे मेहर अली शाह जो बाबड़ो उन्हनि निहारे थो सिख पाण सिख ॾे निहारे फरमाइनि था हे त तुंहिंजो हितों जो तेल आहे पर दुनिया सॼीअ जो तेल गॾु करे हिते बाहि न ईंदी जो यार जी निगाह लॻी पई आहे पाण फरमायो यार जी निगाह लगी पई आहे तोखे ख़बर ई कान्हे का अल्लाह जे ज़ात पंहिंजे आशिकनि सां एतिरो राज़ी हूंदो आहे जो कुलना या नारु कूनी बरदा व सलामन अला इब्राहीम सुने मेरा अली शाह जे बाबे चयो असांजो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे जेके अल्लाह जा आशिक हूंदा आहिनि हे त तुंहिंजी मरे ई नथी पर जे मरी बि पवे हा मुंहिंजो वार विंगो कान करे सघे हा ऐं मुंहिंजा दोस्त जेॾी महिल सिखनि ॾिठो त हीउ त को रंग ई टियों आहे सिख आयो अचे कदमनि में किरियो अल्लाह अल्लाह त ख्वाजा मेहर अली शाह जे बाबा साईं देर ई कान कई चवे तूं हाणे मां तोखां माफ़ी कीअं वठां पाण फरमाए तूं माफ़ी न वठ साॻे तोखे माफ़ करे छॾियो वल काज़िमीनल गैज़ आयत पाण पढ़ियो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन सोने मेर अली शाह जे बाबे अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत कंदे करे उन सिखनि जे अॻुवाण खे ॿुधायो त असांजे रब हुक्म फरमायो असांजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक ज़ुबान सां रब जो क़ुरान पढ़ी असांखे ॿुधायो त अल्लाह चवे थो मां इन में ख़ुशि आहियां जॾहिं केरु कंहिंखे मुआफ़ करे छॾींदो आहे मां अल्लाह उन सां प्यार कंदो आहियां तुंहिंजे चवण खां अॻे मूं तोखे मुआफ़ भी करे छॾियो मुंहिंजे रब मूंसां प्यार भी करे छॾियो ओ हिकिड़ो सिख न हज़ारे सिख कदमनि में किरी मुंहिंजा दोस्त मुस्लमान थिया हेॾे मुस्लमान थी रहिया आहिनि लेकिन अॻिते त वधनि हेॾे ई मुस्लमान थी रहिया आहिनि छो त होॾां हज़रत ख्वाजा फज़लुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैह पाण कंधड़ो हेठि कयूं मुराक़बे में वेठा आहिनि छो त आइन उहा घड़ी आहे जंहिं घड़ीअ ते काठियुनि खे बाहि ॾियणी हुई त जबल जे पहाड़ीअ ते हिकिड़ो मजज़ूब रहंदो हुयो उहो मजज़ूब टोड़ंदो आयो अॼु ख्वाजा फज़लुद्दीन खे मुराक़बे मां उथारे पाण फरमायो हेॾे मुंहिंजे हथड़नि ॾे निहार मुंहिंजे हथड़नि ॾे निहार पाण फरमायो तुंहिंजा हथ सड़ी पिया आहिनि चवे थो हा हथ सड़ी पिया आहिनि काथे साड़े आयो आहीं चवे थो ॿिए पासे कोन साड़े आयो आहियां तूं जो हिते धरणो हणी वेठो आहीं अब्दुल कादिर जीलानीअ मुंहिंजी ड्यूटी लॻाई त बाहि खे भरण न ॾिजांइ
पाण फरमायो ख्वाजा फजलुद्दीन तो हिते धरणो लगायो महबूबे सुभानी मुंहिंजी ड्यूटी लगाए छॾी मां उते हू ॿारींदा पिया वञनि मां हुनखे हथनि सां विसाईंदो पियो वञा परण ई न पियो ॾियां काठिन ते कुॼण कोन पियो ॾियां हथड़ा साड़े आयो तुंहिंजे बचड़े खे बचाया सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा मुस्लमान भा यादि रखी छॾ मुंहिंजो टाइम ग़ालिबन पूरो थियण वारो आहे छो त टाइम वटि सफ़ा थोरो मूंखे ॾिनल हो बल्कि पुठियां महबूब जो सना ख़ान वेठो आहे मां आयत ते थोरो चङियूं ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं महबूब सुभाणीअ जो बाबो नालो यादि अथव भला हुनजो महबूब सुभाणीअ जो बाबो दिलबर दस्तगीर जो बाबो अबू सालिह जंगी दोस्त चओ चओ अबू सालिह अॻियो नालो वठो अबू साले जंगी दोस्त मूसा विसरी जी जी सही अल्लाह अल्लाह सुन्नी अल्लाह करे तुझी सुस्ती खत्म थी खुदा तो के सुस्ती का पनाह में रखे मुझा दोस्त जंगी जवान जंगी बस मां हिकिड़े जुमले ते ॻाल्हाईंदुसि जंगी जवान अबू सालिह त न करे जो सईदना अब्दुल कादिर जीलानी जो ॿियो भाइड़ो बि हुयो ॿियो भाइड़ो बि हुयो उन जे नाले सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निस्बत जे करे अहमद बरल हाणे तफ़सील में मां नथो घणो हलियो वेंदुसि अॻिते लेकिन जंगी जवान छा जे करे तवजह कयो जंगी जवान उनखे सॾिबो आहे जेको अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर हाणे अमर बिल मारूफ जे लाइ त सभु को आलिम फ़कीह मुफ्ती सभु को वठो लॻो पियो आहे पर व नही अनिल मुनकर यानी नाहक खे रोकण जे लाइ अॼु कोई कदम कोन थो खणे सभु को चए थो त यार मुंहिंजो छा वञे पाण ॼाण अलाह ॾिसे थो पियो अॼु त इन्हनि जवाननि जी ॿुधाई त इन्हनि जवाननि जी निगाह छा आहे सुहिणो अबू सालिह सईदना अब्दुल कादिर जीलानीअ जो बाबो पाण अची रहिया आहिनि उन वक़्त जे बादशाह जा नौकर उन वक़्त जे बादशाह जा सिपाही शराब जा मट भरे खयो था अचनि छा था खयो अचनि शराब ॻाल्हायो शराब पाड़े में को वॾेरो जेकर शराब जी महफ़िल सजाईंदो आहे कंहिं में ताक़त जो चयो त वॾेरा ईअं न कर असां ते रहम कर ख़ुदा जी ज़ात बेनियाज़ थिए न असांजो साईं छा वञे वॾेरे सां फिटायूं ॿई जहान विञायूं वॾेरे सां फिटाईंदे ॿई जहान कोन वेंदा ख़ुदा मुस्तफ़ा सां फिटाईंदे त ॿई जहान वेंदा जहिड़ो न कर पर हक़ ज़रूर चओ जे सख़्ती सां नथो चई त कुर्ब सां चओ त अल्लाह जा बानड़ा ईअं न कर ख़ुदा ॾाढो बेनियाज़ आहे तव्हांखे ख़बर नाहे त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में सहाबा दाह खणी आया कंहिंजी पंहिंजे उठ जी दाह खणी आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उठ ॾाढो परेशान कयो आहे मुंहिंजा आका राति थींदी आहे सोमहणीअ जी निमाज़ ख़त्म थींदी आहे वठी दाहूं कंदो आहे असांजी निंड हराम करे छॾी अथई गाहु ॾींदा आहियूं गाहु न खाईंदो आहे पाणी ॾींदा आहियूं पाणी न पीअंदो आहे असांजूं निंड्रूं हराम करे छॾियूं अथई मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो हलो त मां उठ खां पुछां हुज़ूर छा फरमायो हलो त मां उठ खां पुछां ईअं न त तव्हां दाह कई मां चवां उठ खे कुही छॾियो न मदीने जो मीर वो महबूब आदिल मुस्तफ़ा अमर जे पेट में आया अम्मा दाई हलीमा खड़ी वई हिकड़े पासे खीर प्यारे जॾहिं ॿिए पासे कई त मुंहिंजे महबूब मुहड़ो फेराए दाई हलीमा खे ॿुधायो त आदिल बणिजी आयो हां आदिल बणिजी आयो हां तुंहिंजे नज़र में नंढड़ो हां पर हक़ीक़त में उहो सभु कुझु खणी आयो हां तोखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजो हक़ हिन पासे आहे हिन पासे मुंहिंजे ॿिए भाउ जो हक़ अज़ीज़ाने मन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो हलो तमा मुस्तफ़ा हली उन उठ का पुछा मालिकन चयो साईं उठ ॾाढो मस्त आहे उनखे मौज लगी पई आहे गिग थो पियो गाॾे मुझे हुज़ूर फरमायो हलो त सही सहाबा चवनि आका उठ ॾाढो मस्त आहे हुज़ूर फरमायो हलो त सही जीअं मुंहिंजा मदीने जा ताजदार उठ जे साम्हूं आया वेठो हुयो भड़को ॾेई उथी पियो सहाबा परेशान थी विया यार रसूल अल्लाह मस्त उठ लगो पयो खबर ना है छा कंदो मुझे मुस्तफा मुर्की फरमायो परे थियो मुखे तवा सुञाणो था पर इहो उठ भी सुञाणे थो त मां आमन आहियां अल्लाह जो महबूब रसूल बणजी आयो सुभान अल्लाह उठड़ो मस्त लगो पयो मौज में कफ गाड़ींदो डोड़ंदो थो अचे जीअं मुझे हुजूर जे आॾो आयो पंहिंजी मुंडड़ी हुजूर जे कदमनि ते रखी करे अखियुनि मां लुड़क लाड़ण लॻो
मुझे महबूब जे कदमन ते मुठड़ी रखी करे अदा उठ जेडी मल रोहण लगो मुझो मुस्तफान जे मथड़े ते हथड़ो रखण लगो शफकत जो हथड़ो रखण लगो जे नंढड़े बार के प्यार दे परचाए पोआ मुझो हुजूर उन के परचाए रहियो आ हो आवाज करे रहियो आ हुजूर के दाह दई रहियो आ हुजूर के भी खबरात उठ दाह दी दो पर उठ के भी खबरात मुझी बोली मुझो महबूब बुद्धि भी रहियो आ त समझी भी रहियो आ मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कदमन के चुमी रहियो आ दाहू करे रहियो आ जेडी मल उठ दाह करे बस कई मुझे हुजूर फरमायो फिक्र न कर तुझो फरियाद बुधो थो हाणे जो हाणे तुझो दाद भी कयूं था सुभान अल्लाह मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन उठ जे मालिकन के फरमायो तव्हां चओ था त उठ सां जी निंद्र हराम कया पर उठ मुखे ताह ॾेई रहियो आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन घर में हिकिड़ो अहिड़ो शख्स आहे जेको रुगी सो महीने जी नमाज़ को न पढ़ंदो आहे अखियूं खोल मुसलमान उठ दाह थो दे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन घर में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको इशा जी नमाज़ कोन पढ़ंदो आहे ईअं ई सुम्ही पवंदो आहे जॾहिं हू ईअं सुम्हंदो आहे मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ थींदो आहे त मतां अल्लाह जो अज़ाब हिन बेनमाज़ीअ जे करे अचे ऐं मां बि उन अज़ाब में रहिड़जी वञा या रसूल अल्लाह इन करे रड़ियूं कंदो हा त नमाज़ पढ़े इन खां वाइदो वठो नमाज़ पढ़े मां कुड़ कभी कोन कंदुसि भले बुखारो रखी छॾीने मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो इन करे अशफाक एॾो भरमे जे वेठो आहे रस्ते में चवंदो आयो ॻाल्हि बि चढ़ी आई आहे त मां चई वठां उच्चियां निशान सरकार दिया उच्चियां निशान सरकार दिया सुने मन मोड़े मन ठार दिया सारे नबी ने थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले रब सोने ने कायनात बनाई है यार खातर दुनिया सारी सजाई है रब सोने ने कायनात बनाई है यार खातर दुनिया सारी सजाई है कल्ला पता सारिया ने यार दिया कल्ला पता सारिया ने यार दिया सुने मन मोड़े मन ठार दिया सारे नबी ने थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले जग सारा उदे आल दसत का पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है जग सारा उदे आल दसत का पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है लगियां ने मौजा संसार दिया लगियां ने मौजा संसार दिया सुने मन मुड़े मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले सुभान अल्लाह बादशाह जा सिपाही छा खणी पे आया
शराब चो चो छा खणी पिया शराब जा मट खणी पिया साम्हूं दिलबर दस्तगीर जो बाबो अची वियो सुभान अल्लाह जंगी दोस्त खुदा जो अची वियो हकल करे पाण उन सिपाहिन खे बीहारियो पंहिंजे असा सां पंहिंजे डंडड़े मुबारक सां सभिनी मटन खे चिकना चूर कयूं सुभान अल्लाह सिपाहिन में ताकत न हुई दिलबर दस्तगीर जे बाबा जे साम्हूं आवाज करे सघन ॻाल्हाए सघन बस कंदड़ो हेठि करे चयो सुहिणा ए बादशाह जो हुकुम आहे पाण फरमायो मूंखे बि बादशाह जो हुकुम आहे सुभान अल्लाह अजीजा नेमल जेडी मल सिपाही बादशाह वट पहुता वनी अर्ज कयो त बादशाह सलामत असां मटका तैयार करे खणी पिया चऊं सोने मोहम्मद मूसा अबू सालिह जंगी दोस्त खुदा जे हे मटका भनी तोड़े छड़िया बादशाह गुस्से में अचे वियो जे देर न कयो गिरफ्तार करे अचो जेडी मल सोने के गिरफ्तार करे आया उन बादशाह निहारे चयो ही छा कई पाण निहारे फरमायो तोखे भी त कहीं बादशाह मुकरर कयो आ मूंखे भी त कहीं मुहतसब मुकरर कयो आ मां मुहतसब आहियां मुहतसब जो कम एहतिसाब कंदो आ बादशाह निहारे चयो तोखे कहीं मुहतसब बनायो आ निहारे चवण लॻो जंहिं तोखे बादशाह बनायो आ उन मूंखे मुहतसब बनायो आ जंहिं तोखे बादशाह बनायो आहे उन मूंखे मुहतसब बनायो आहे बादशाह बीठो हुयो गुस्से में वेही रहियो थधड़ो थी करे निहारे पुछे थो चवे थो ऐ मोहम्मद मूसा जंगी दोस्त खुदा जा अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर जे बुनियाद ते ए शराब जा हे मटका भगा थई या अञा को खुफिया राज ॿियो भी आहे पुछण लॻो अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर जे बुनियाद ते मुंहिंजा मटका भगा थई या ॿियो राज बि आहे पाण फरमाइनि था अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर त आहे पर गॾो गॾु ॿियो राज बि आहे कहिड़ो पाण फरमाइनि था अल्लाह खे बि राज़ी करणो हो तोखे बि जहन्नम जे बाहि खां बचाइणो हुयो खुदा खे भी राजी करणो हुयो मुस्तफा खे भी राजी करणो हुयो ऐं तोखे भी यार जहन्नम जे बाहि को बचाइणो हुयो जो तोखे भी अल्लाह इज्जत ॾिनी आहे उन बादशाह निहारे कदमनि में गिर बि पाण फरमायूं ईअं न अॼु वाइदो कर त अॼु खां पोइ शराब कोन पीअंदुसि निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला अलैह मुझी हर टाइम ते नजर आ जो त मां वायदे जो पक्को हां भाऊ आशिक़ हुसैन बुगे के मुझे टाइम जे 8:30 मुझो पक्को ची पक्को 8 लगी 18 मिनट ते पहुतस जेके मालिक आ मुझो घड़ीअ ॾे निहारियो जो 8 अरिड़हं मुझो टाइम 8:30 चयो से 9 मुझो फ्री वियो चयो से न तव्हां न गड़ो के मुले खे जो वरी मानी जी ॻाल्हि कयो त ॻाल्हि सिधी आहे न इन में का ॿी राय थो रही आहे बाबा हे भागो पेट लालू खेठा न पुठियों हुजे त परवाह न हुजे अॻियों आहे न बस पोइ जो मानड़ीअ जी ॻाल्हि कयूं वेही रहियासीं मानड़ीअ ते खाधीसीं केतिरी वात ॻाल्हि कान्हे का करणी उहा त छो नज़र अचे थी पई जेका खाधी हूंदीसीं बहरहाल मुंहिंजा दोस्तो वाइदे ते पहुतो हुयुसि से आशिक़ अचण सां चयोसीं अॼु वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी मुंहिंजो आशिक़ ईअं कॾहिं न थींदो जंहिंजो नालो आशिक़ आहे उहो वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बहरहाल मां अर्ज़ु करणु पिए चाहियो ॻाल्हि रहिजी न वञे हज़रत इमाम आज़म अबू हनीफा सचो रहमतुल्लाहि ताला अलैह उन जे पाड़े में नौजवान शराब पीअंदो हो रात जी सॼी रात लुड़कंदो हो शोर कंदो हो घर जी निंड हराम कंदो हुयो पाड़े वारनि खे परेशान कंदो हो इमाम आज़म अबू हनीफा जे घर जे भर में घर हुयो अबो अमो बेज़ार थी विया भाइर बेज़ार थी विया तंग थी करे उन्हनि सलाह कई हिन मां जान छॾायो ॿधी करे वञी थाणे ते ॾेई आया
हवालदार खे ॾेई आया हिन खे न छॾिजां जेसीं शराब न छॾे हिन खे माउ पीउ जे हुक्म सां ॿाहिरि वञी जेल में बंदि कराए आया राति गुज़री सॼी राति आवाज़ कोन आयो सुबुह जो सवेल इमाम आज़म अबू हनीफ़ा उन दरड़े खे खड़कायो जॾहिं मालिक निकिता इमाम आज़म अबू हनीफ़ा पुछो ॾियो ख़बर हिकिड़ो नौजवान राति जो आवाज़ कंदो हुयो अॼु उन आवाज़ कोन कया तबियत ठीक अथसि बीमार त कोन थियो ऐं मुसलमान आशिकनि जी नज़र ॾिस आशिकनि जी नज़र मूं जहिड़ो मुल्ला हुजे चवे चङो थियो जान छॾायो आशिकनि जे निगाह ॾे निहार उन भाइरुनि चयो साईं मुआफ़ कजो घणी तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसूं हाणे अॼु खां पोइ तव्हांजी निंड हराम कान थींदी असां पंहिंजे भाउ खे ॿधी वञी जेल छॾे आया आहियूं हाणे तेसीं कोन छॾींदसि जेसीं आदत न छॾींदो अच्छा हा भाउ जी मुंहिंजा साईं इमाम आज़म अबू हनीफ़ा उतां हलियो सिधो जेल खाने वियो सिधो जेल खाने पहुतो जेल सुपरिटेंडेंट चवा या हद जो सूबेदार चवा जा जमादार XYZ जेको भी नालो वठो उन वक्त जेको भी नालो हुयो पाण उन खे फरमायो फलाणे नाले सां माण्हू गिरफ्तार थी आयो आहे जी मुंहिंजा साईं ओ हेड़ो आहे शराबी आहे हीअं पाण फरमायो मां उन जी ज़मानत थो खणा सुभान अल्लाह मां उन जी ज़मानत थो खणा तव्हां उन खे आज़ाद कयो हवालदार या जेको को हुयो उन निहारे चयो क़िबला तव्हां त हुकुम कयो आहे घर छॾे वञो हा पर जे मां अबो अम्मा बेज़ार जे मां मिट बेज़ार जे मां सभई बेज़ार मुंहिंजा सुहिणा उन जी ज़मानत कीअं था खणो जे मां माइट बिथन बेज़ार जेके कोई बि न ॾे प्यार उन लाइ घोट अरबिया दुनिया धार तोड़े छॾे वञनि सभु यार उन लाइ घोट अरबिया मदीने वारे मीर जा दीवानो मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबा के हुजूर जे सुन्नत के हुजूर जे शरीयत के मुंहिंजा दोस्त अज़ीज अमल जामो पहराइण वारा इहे औलिया अल्लाह हुजूर जे दरबार में हिकिड़ी अहिड़ी औरत आई आहे जे मां पाड़े वारा बेज़ार कहिड़ो ॻाल्हाइण लाइ तयार न आहे हुजूर सहाबा सां गॾु वेठा हुया अचे हुजूर खे हथ विझी थी चवे हुजूर मूंसां गॾु निकिरी मुंहिंजी ज़रूरी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा हबीब पंहिंजे सहाबा खे छॾे करे उन औरत खे चवनि था जी अल्लाह जी बानी निटहण उस में मुंहिंजे हुजूर खे बीहारींदी आहे निटहण उस में बीहारींदी आहे अबू बकर उमर उस्मान अली तलहा ज़ुबैर अर्ज़ कंदा आका हीअ पागल आहे हीअ चरी आहे हिन जी कई ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे मुंहिंजे हुजूर फरमायो जंहिंजी कोई कोन ॿुधंदो आहे मां मुस्तफ़ा उन जी त ॿुधंदो उन औरत हुजूर खे बीहारे ॻाल्हियूं करे करे जेॾी महिल थकिजी पई बग़ैर कंहिं मक़सद जे हली वई मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्की पंहिंजे सहाबा खे फरमायो त कंहिंखां ईअं बेज़ार न थींदा कयो मां मुस्तफ़ा रहमतल लिल आलमीन हा जंहिं मां दुनिया बेज़ार हूंदी आहे मां वरी उन सां प्यार कंदो आहियां त हुजूर जा दीवाना हुजूर जा आशिक हुजूर जा मस्ताना ईअं ई कंदा आहिनि हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमायो मां ज़मानत थो खणा सूबेदार चयो ही हेड़ो पाण फरमायो ज़मानत मुंहिंजी आहे चवे थो साईं ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी सूबेदार अंदरि वियो वञी हमरा खे गले खां हथ विझी ॿ टे ठौंशा हणी चई बेहया तोखे ख़बर आहे त तोखे अबो अम्मा छॾे विया तोखे ॿाहिरि छॾे विया तुंहिंजी ज़मानत केरु खण चई मुंहिंजी ज़मानत चई तुंहिंजी ज़मानत चई केरु आयो आहे चई इमाम आज़म अबू हनीफ़ा सुभान अल्लाह नालो ॿुधंदो वियो दिल जे मथां पत्थर दिल हुई मेण थींदी वई अखियुनि मां लुड़क जारी थी विया कंधड़ो हेठि करे आयो इमाम आज़म अबू हनीफ़ा जाॾो कंधु मथे नथो करे इमाम आज़म सुणे बि हिकिड़ो जुमिलो कोन ॻाल्हायो पाण अॻियों पोयां उहो ग़रीब आयो जॾहिं दरड़े ते पहुतो पाण निहारे फरमायो अल्लाह ताला तोखे हिदायत अता फरमाए सुभान अल्लाह
इमाम आज़म ई चई करे जीअं हिन खे अंदर घड़े में मोकिलियो पाण वापस हलिया विया हिन जे अखियुनि में लुड़क जीअं लुड़क लाड़ींदो वियो वुज़ू करे मुसल्ले ते वञी वेठो घर वारनि सां ॻाल्हाइण लाइ तयार नाहे रुॻी अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हुज़ूर जे दुरूद जे मौज में नफ़िलनि जे मौज में हिकिड़ी राति गुज़री ॿी गुज़री टी गुज़री जॾहिं आवाज़ कोन आयो इमाम आज़म साईं चौथे ॾींहं ते दरोड़ो खड़कायो पाण पुछण लॻो ॿियो ख़बर तव्हांजे भाइड़े जी अर्ज़ करण लॻा सुहिणा अलाए कंहिंजे यार जे निगाह ते चढ़ी वियो असां त बेकार करे छॾे आया हुआसीं पर अहिड़ो हुनखे यार मिली वियो जंहिं हुनखे यार जो यार बनाए छॾियो आहे सोना वो त निहारींदा कोन हुयासीं हींअर उन जे चइनी पासनि खां अंबड़ अलॻि बीठी आहे अबो अलॻि बीठो आहे को मानी खयो बीठो आहे को पाणी खयो बीठो आहे हुन जे लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ सिखूं था पिया उहो पंहिंजे यार जे मौज में मस्तु लॻो पियो आहे ऐं मुंहिंजा दोस्त सोबते सालिह तुरा सालिह कुनंद सोबते तालिह तुरा तालिह कुनंद नेकनि जे सोबत में वेहंदे त नेक थींदे बुरनि जे सोबत में वेहंदे त बुरो थींदे अल्लाह ताला पनाह में रखे क़ुरान करीम जे आयत जो तर्जुमो कर दियो अल्लाह फरमायो यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु इंदहु उम्मुल किताब इन आयत करीमा जे अंदर अल्लाह तकदीर जो बयान फरमायो छा जो बयान कयो तकदीर जो बयान कयो भला तकदीर अकाइद इस्लाम या अरकान इस्लाम थोड़ो तो ॿुधायो छो मौलवी अहिड़ियूं ॻाल्हियूं त न पुछो दोस्त मां तव्हांखे इम्तिहान में नथो विझां बल्कि मां चाहियां थो त इहे बुनियादी शयूं यादि कयो इस्लाम जा रुकन आहिनि 5 बुनियल इस्लाम अला खम्स शहादत इस्लाम जा रुकन घणा आहिनि ॻाल्हायो घणा आहिनि हिकिड़ो तौहीद और रिसालत तौहीद और रिसालत हिकिड़ो ई रुकन आहे यानी मुस्तफ़ा खुदा नहीं लेकिन खुदा से जुदा भी नहीं जअल्त ज़िक्र का ज़िक्री मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे रब पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो इस्लाम जो पहिरों रुकन कहिड़ो आहे तौहीद और रिसालत ॿियो रुकन ॻाल्हायो ॿियो रुकन से मोहम्मद दीन तो ॿुधाए तव्हां बि पुछो ॿियो रुकन चओ निमाज़ टियों रुकन रोज़ो चौथो पंजो ज़कात ते बात ॾुखियो वरंदो लख मां 2500 ॾियूं वरी 97,500 सोची नथो लख तोखे कंहिं ॾिनो आहे कॾहिं इहो सोचींदो कर त इहो लख तोखे कंहिं ॾिनो आहे जंहिंजे करे न तूं लख खे 97.5 ताईं पहुचाईंदे त तूं 97.5 न सम्झजां पर इन्हनि खे वरी 9.5 सम्झजां मां नथो चवां हज़रत अली जी ॻाल्हि ॿुधाई क़ुरान जी आयत ॿुधाई वक़्तु गुज़री वेंदो फ़क़ीर कोन आयो आहे छा अञा वकील में अज़ीज़ान मन हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम असां तुंहिंजो अक़ीदो कचो आहे न शेर खुदा महबूब जे दरबार में तोहफ़े में खार कुआयो मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे विरहाए ॾिनियूं कुझु खार को मुंहिंजे हुज़ूर नंढड़ियूं थेलियूं 10 हुयूं जेके अदा अली जे लाइ ॾिनियूं हुज़ूर फरमायो मुंहिंजो अदा अली मौजूद न आहे ऐं उन जूं खार को रखी वठो मुंहिंजा दोस्त जॾहिं सहाबी दोस्त दोस्त सां मज़ाक़ कंदो आहे दोस्त दोस्त सां ख़ुशि जी कंदो आहे उन सहाबी सगोरे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहे ॾिनल खजीअ जूं थेलियूं जॾहिं हज़रत अलीअ खे ॾिनियूं त 8 करे ॾिनियूं हज़रत अलीअ निहारे चयो घणियूं आहिनि चवे थो 8 शेर खुदा मुर्की चयो 8 आहिनि त अलीअ जूं न आहिनि सुभान अल्लाह 8 आहिनि त अलीअ जूं न आहिनि हुन 9 कढी ॾिनी शेर ख़ुदा फरमायो 9 आहिनि त अलीअ जूं न आहिनि हुन 10 कढी ॾिनी शेर ख़ुदा मुर्की चयो हा अॼु 10 आहिनि त अलीअ जूं आहिनि उन दोस्त हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे अर्ज़ कयो मुंहिंजा दिल पर अली मां त मज़ाक़ पे कई पर तव्हां अंदाज़ो कीअं लॻायो मुंहिंजे सुहिणे शेर ख़ुदा फरमायो तो अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो आहे छा त मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा मूं अॼु सुबुह हिकिड़ी थेली अल्लाह जे राह में ख़ैर कई हुई रब जो क़ुरान थो ॿुधाए जहिड़ी शइ हिकिड़ी ॾींदो ॾहूण मां अल्लाह दुनिया में ई ॾेई छॾींदो साव
शेर खुदा फरमा रब जो कुरान तो चवे फलहु अशर अमसाल अमसालहा जेड़ी दिनी थवा एड़ी 10 मिलंदव जने कुरान तो चवे जेड़ी दींदो 10 मिलंदी 2500 दींदे त 10 कान मिलंदी छा मुसलमान कोन मिलंदी छा रुगी 10 न बाकी वो बेचारे वकील का छा चवराइजो सब कुछ जो तहां मुखा पढ़ाए छॾींदो वकील तारे को छा पढ़ाईंदो ईअं न कयो दीवानो आहे मुंहिंजे मुर्शिदनि जो ॾाढो लाडलो आहे दादलो आहे ॾाढो सुहिणी आवाज़ वारो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त सुहिणे अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमायो त हिकिड़ी ॾींदो त 10 मिलंदियूं हिकु कोन मिलंदी ॻाल्हि लाइ कहिड़ी पे पर्ची ॾींदा वरी ख़्याल मटिजी थो वञे कहिड़ी ॻाल्हि पे कयां ज़कात जी ॻाल्हि पे कयमि मुंहिंजा दोस्तो ज़कात जी ॻाल्हि पे कयमि त अल्लाह ताला तव्हां मां जंहिंखे ॾिनो आहे उहो ज़कात ॾे ज़कात जेकॾहिं तव्हांजे मथां अञा लाज़िम न थी आहे न सदकात ख़ैरात ॾियो ॾिनो बनो आहे ॾिनो कॾहिं बि किनो कोन थींदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आयत रहिजी न वञे क़ुर जी तर्जुमो आहे यमहुल्लाहु मा यशा अल्लाह तो चवे मुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजो लिखियो जंहिंजे हक़ में मेटे छॾियां अल्लाह तो फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे लिखियो मूं आहे यमहुल्लाहु मा यशा मेटे छॾियां व युस्बित मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको बाक़ी रखां इंदहु उम्मुल किताब अल्लाह चए थो असली किताब यानी तक़दीर वारो किताब मां अल्लाह वटां बस दे हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां तक़दीर जो मामिलो आयो तक़दीर अरकान इस्लाम नाहे अकाइद इस्लाम आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बअस बअदल मौत यो खैर ऐं शर जेको आहे इहो तक़दीर जो नालो आहे भलाई ऐं बुराई अल्लाह ताला फरमाए थो तक़दीर मां अल्लाह वटि किताब आहे भोला किताब तो वटा लिखी बि पाण थो मेटी बि पाण थो अल्लाह फरमाए थो अल्लाह जे महबूब फरमायो अल्लाह जे महबूब जे आशिकन फरमायो त तक़दीर ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे हिकिड़ी तक़दीर मबरम ॿी तक़दीर मुअल्लक हिकिड़ी उहा तक़दीर आहे जेको रब लिखी छॾींदो आहे मेटींदो कोन्हे हिन माण्हूअ खे हिन टाइम ते पैदा थियणो आहे थींदो हिन माण्हूअ खे हिन टाइम ते मरणो आहे इहा तक़दीर मबरम आहे इहा कॾहिं बि मेटबी कान ॿी आहे तक़दीर मुअल्लक ऐं मुंहिंजा दोस्त जेका सदके ॾियण सां बि मटिजी वेंदी अमड़ जे दुआ सां बि मटिजी वेंदी कंहिं ग़रीब जे दुआ सां बि मटिजी वेंदी पर जे कामिल पीर निगाह करे त तक़दीरुनि जा दफ़्तर ई मटिजी वेंदा इन कुरान जे आयत जो मतलब इहो आहे त उहा तक़दीर जेका आहे अल्लाह वारनि जे निगाह सां मिटिजी वेंदी आहे अल्लाह कुरान में फरमायो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे मौला तूं मिटाई बि पाण लिखी बि पाण दुनिया जो लिखियो त इन करे मिटबो आहे त लाइन सही न हूंदी आहे तूं त सुहिणो लिखण वारो आहीं दुनिया जो लिखियो इन करे मिटबो आहे ग़लतीअ वारो हूंदो आहे मौला तूं ग़लतीअ खां पाक आहीं अल्लाह चए थो ग़लती कान हूंदी आहे लाइनूं बि किनियूं कोन हूंदियूं आहिनि मौला पोइ मेटी छा थो रब जो जॾहिं न मुंहिंजा दादला हथड़ा खणी वेही रहंदा आहिनि पोइ मां अल्लाह पंहिंजे लिखे खे मेटींदो आहे उन्हनि जे हथड़नि खे कोन मोटाईंदो पंहिंजो लिखियो मेटे छॾींदो आहे छो त मूंखां पुछण वारो केरु कोन्हे पर उन्हनि खां पुछण वारा आहिनि हथ कयई यार क़बूल न कयई अल्लाह फरमाईंदो मूंखां पुछण वारो केरु न आहे इन करे पंहिंजो लिखियो मेटींदो आहे उन्हनि जे हथड़नि खे कोन मोटाईंदो आहे इन करे अल्लाह वारनि फरमायो इत्तक़ू फ़िरासतुल मुमिन फलयंज़ुर बिनूरिल्लाह अल्लाह वारनि जे निगाह खां टिंजंदा कयो जॾहिं न उनजे दरबार में पहुचो अजाया सजाया ख़्याल न कंदा कयो सुहिणी नियत करे वेहंदा कयो छो त हू तो असां ॾिसंदा त हिन न किन सां पर अल्लाह जे महबूब फरमाए थो ख़ुदा जे ॾिनल नूर सां ॾिसंदा अल्लाह जे ॾिनल नूर सां ॾिसंदा आहिनि अल्लाह ताला तव्हां असांखे अल्लाह वारनि जो ग़ुलाम बनायो आहे अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजी पूरी ज़िंदगी शल हुज़ूर जे आशिक़नि जे ख़िदमत में रहण ऐं संदन जी सोहबत में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पानी जा बडो कॾे हाणे कयो तव्हां वकील सां नाइंसाफ़ी ये प्रोग्राम अलाए अचे छो नथो अलाए अचणो कोन था ॾियनि ख़बर त पए कोन थी ॻोठ आहे दोस्त अॼो कोई प्रोग्राम ॻोठ अलीगुल मुगेरीअ में
कम मुंहिंजा बि तो चरियो चरियो आशिक होई चरियो आशिक माण्हू सॾींदा आहिनि आशिक मां चवंदो न सॼो मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं मूंखे स्टेज ते सॾींदा आहिनि त फ़क़ीर आशिक सॼण साईं जो चरियो फ़क़ीर तुंहिंजे दिलि ठरी पवंदी आहे अल्लाह वारनि जो ग़ुलाम थी वञे अल्लाह वारनि जे दर जी जुतड़ी थी वञे जुतड़ियुनि जी खाक थी वञे ख़ुदा जो कसम दुनिया में मखदूम उहो थींदो आहे जेको मुर्शिदनि जे दर ते ख़ादिम थी गुज़ारींदो अल्लाह हुनखे दुनिया में मखदूमियत अता फरमाईंदो आहे जेको मुर्शिदनि जे दर ते कंधड़ो हेठि करे हलंदो आहे ख़ुदा हुनजो दुनिया में इज़त सां कंधड़ो मथे करे छॾींदो आहे पर जेको न मुर्शिदनि जे दर ते हीअं करे हलंदो इहो जिथे किथे थिड़ियल ई थिड़ियल हूंदो जेको मुर्शिदनि जे दर ते हीअं करे हले उहो त थिड़ियल जेको मुर्शिदनि जे दर ते ई न वञे उनजो हाल छा हूंदो खुदा जी ज़ात शल पंहिंजे पनाह में रखे प्रोग्राम कराईंदड़ मोहतरम डॉक्टर मीर हसन मुगैरी डॉक्टर साहब तव्हांखे मुबारक हो डॉक्टर फारूक अहमद मुगैरी डॉक्टर साहब तव्हांखे मुबारक हो हेठो हुअणु घुरिजे इंजीनियर ज़हीर अहमद मुगैरी ॾाढो मज़ो थी वञे छो त इंजीनियर बि हुजनि डॉक्टर बि हुजनि ऐं सरकार जा आशिक हूंदा ई उहे आहिनि सुभान अल्लाह ॾिसो अचे वियो न वकील कुंड ते वेठो हो इंतज़ार में छो त असां जेके सॼण सां मुर्गियूं हिक ॿिए जो ख्यालु कंदा आहियूं जे हो अॻु में हुजनि त मां कोन अचां त भले पंहिंजो ड्रॉ करे त पोइ वञा इन बि सोचो फ़क़ीर ड्रॉ करे त पोइ वञा हाणे मुंहिंजी सलाह अमर जी ना तव्हांखे उहो ई ॿुधायो सुभान अल्लाह हाणे मुनासिब इहो आहे कंहिंजो हक़ तलफ़ी करणु ख़्यालु कुझु ॿुधो रुॻी पंहिंजी बि न हलायो न सुभान अल्लाह कुझु असांजी बि ॿुधो मुंहिंजी दिलि चवे थी हाणे अची वियो आहे ख़ैर सां मैदान ते अची वियो आहे त इंशा अल्लाह ताला अमर जी नात जा तव्हांखे उहा ॿोली ॿुधाईंदो जो दिलि ठरी पवंदी वाग मदीने सुभान अल्लाह अल्लाह ताला तव्हां असांखे सलामत रखे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जे इश्क सां वेठा हो ईअं इश्क सां वेहो त मस्तानो तव्हांखे झूमाईंदो इंशाअल्लाह दुआ हींअर कीअं बाबा